अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल लमेल जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेहन वञी हाणे रेस शाहनवाज़ सां मिलंदो। रेस शाहनवाज़ खे चवंदो त हाणे असां छोकिरी वापसि कई, तूं असांखे इहो ॿुधा त रेस मंसूर जो आख़िरकार करणो छा आहे, छो जो हाणे असांजा चारई पासा दरवाज़ा खुली चुका आहिनि। उनजे करे हाणे रेस मंसूर खे मारणो ई पवंदो। ऐं रेस शाहनवाज़ चवंदो त रेज़न हाणे तोखे सब्र सां कमु वठणो ई पवंदो। हाणे तूं 2-3 ॾींहं सब्र कर त इन मुराद जो बि बिलो कंदासीं ऐं रेस मंसूर जो बि बिलो कंदासीं। यानी हाणे तूं ॿिन्हिनि लाइ कफन वठी छॾ, यानी ॿिन्हिनि जो कफन तूं तैयार करे छॾ। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां हाणे ॾिसंदो त रेस शाहनवाज़ हाशिम खे मोकल ॾेई छॾींदो त हाणे तूं वञी मुराद जो पीछो कर। हाणे मुराद तुंहिंजे हथां कॾहिं बि न बचे। अगरि मुराद तुंहिंजे हथां बची वियो त पोइ तूं मुंहिंजे हथां कॾहिं बि न बचंदे। यानी पोइ मां तोखे मारे ऐं तोखे दफ़न करे छॾींदुसि, कंहिंखे ख़बर बि कान पवंदी। ऐं हाशिम चवंदो त रेस तूं बेफ़िकर थी रह, हाणे मुराद असांजे हथां कॾहिं बि ज़िंदा न बचंदो। अगरि हू घरां ॿाहिरि न निकितो त पोइ असां उनखे घर में बि मारे ईंदासीं, इहो तोसां असांजो वाइदो आहे। तोखे हाणे 2 ॾींहंनि जे अंदरि ई तोखे मुराद मोअल मिलंदो, तोखे 2 ॾींहं सब्र करणो पवंदो। ऐं रेस शाहनवाज़ चवंदो त तव्हांखे पैसनि तां मां घोर करे छॾींदुसि, तव्हांखे इन रुॻो मुराद खे मारणो ई पवंदो। अगरि तव्हां मुराद खे न मारियो त पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो त तव्हां खां यानी तव्हांजा लाश पोइ तव्हांजे मिटनि खे बि न मिलंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त मुराद हाणे पंहिंजे भेनरुनि खे सम्झाईंदो, यानी अली ख़ान ऐं पीरल खे सम्झाईंदो त तव्हां खां हाणे जेतिरो थी सघे त तव्हां हाणे सोडल जो पासो वठो, छो जो अगरि तव्हां उन जो पासो न वरितो त पोइ हू अहिड़ा कम कंदो जंहिंखे असां में बर्दाश्त न रहंदी। यानी पोइ हू असांजो दुश्मन बि थी सघे थो, यानी पोइ असांजी कंध बि झुकी सघे थो। इन करे हाणे तव्हां उन जो पासो वठो त उन जे अंदर में छा आहे, यानी उन जी नियत में छा आहे। ऐं मूंखे हा पूरी पक आहे त हू रेस शाहनवाज़ जो वंगार वहंदो, यानी हू उन सां ज़रूर मिलंदो। उन जे करे तव्हां उन जो पासो वठो त उन खे रेस शाहनवाज़ सां कॾहिं बि मिलण न ॾिजो। अगरि हू रेस शाहनवाज़ सां मिलियो त पोइ रेस शाहनवाज़ हिन खे पंहिंजो बणाए छॾींदो, यानी हो पंहिंजो शैतानगिरी ज़रूर हलाईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त ककर जो पीउ ककर खे चवंदो त हाणे तोखे इन छोकिरी खे ज़िंदा नाहे छॾिणो। अगरि तो इन छोकिरी खे ज़िंदा छॾे त पोइ ही आईंदे लाइ अहिड़ा कम कंदो ऐं असांजी इज़त बदनामी कंदो। इन करे हाणे तूं पहिरियां इन जो कमु तमामु कर, बाक़ी बक़ाया कम पोइ तूं ॾिसी वठ। इन करे हाणे तोखे ऐं रेज़न खे जेतिरो जल्द थी सघे तव्हां इन छोकिरी खे हिकु पासे कयो, यानी उनखे क़बर भेड़ो कयो। ऐं ककर चवंदो त बाबा असांखे तकड़ करे इन छोकिरी खे नाहे मरणो, पर अगरि असां तकड़ खां कमु वरितो त पोइ इन में असांजी बदनामी थींदी ऐं पोइ ॻोठ जा माण्हू असांखे मारणा ऐं ताना ॾींदा। इन करे असांखे हाणे इनखे ईअं ई मारणो पवंदो जंहिंखे ख़बर बि न कान पवंदी। पोइ इन जो लाश बि घर में दफ़नाए छॾींदासीं, यानी कंहिंखे बि कान ख़बर पवंदी। ऐं ॿिए पासे ककर रेज़न खे चवंदो त हाणे असांखां जेतिरो थी सघे हाणे असांखे रेस मंसूर खां पलांद पंहिंजो वठंदासीं, यानी पंहिंजी बेइज़ती जो हिकु हिकु करे पलांद उन खां ज़रूर वठंदासीं। रेज़न चवंदो त सोट हाणे तोखे तकड़ न करणो पवंदो, छो जो हाणे असांजी छोकिरी वापसि अची चुकी आहे, यानी असांखे हाणे कुर्ब सां कमु करणो ई पवंदो। असां बि हाणे रेस मंसूर खे ज़िंदा न छॾींदासीं, रुॻो तोखे 2-3 ॾींहं सब्र करणो पवंदो त रेस मंसूर कॾहिं बि ज़िंदा न बचंदो। रुॻो असांखे सिर्फ़ु रेस शाहनवाज़ इजाज़त ॾे त पोइ तूं ॾिसजां त इहो 2 ॾींहंनि जे अंदरि मोल हूंदो, यानी पोइ तोखे किथे बि नज़र न ईंदो। ऐं ककर चवंदो त सोट मां तोखे कीअं सम्झायां, मुंहिंजे अंदर में बाहियूं आहिनि, यानी इन रेस मंसूर जे लाइ। जेसीं ताईं मां रेस मंसूर खे नथो मारियां जेसीं ताईं मुंहिंजे दिलि खे सुकून कॾहिं बि न मिलंदो, न ई वरी मां सुख जो साह खणंदुसि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।